नाज़रीन, बुलेटिन में अहम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सिंध में 24 कलाकनि दौरान कोरोना सबब वधीक 23 ॼणा फौत ऐं 2262 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। वरी वज़ीर मुराद अली शाह पंहिंजे जारी कयल वीडियो बयान में चयो आहे त वधीक 23 मरीज़ फौत थियण खां पोइ फौतियुनि जो अंग वधी 816 थी वियो आहे। मुराद अली शाह चयो त 24 कलाकनि दौरान 1081 कोरोना टेस्ट कया विया, जिन मां 2262 ॼणनि जी रिपोर्ट पॉज़िटिव आई आहे, जंहिं बाद सूबे में वायरस मुतासिरनि जो मजमूई अंग 51,518 थी वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह ॿुधायो आहे त 2262 नवनि केसनि मां 1517 केसनि जो तालुक़ कराची सां आहे। लाड़काणे में 106, हैदराबाद में 86, सखर में 55, घोटकीअ में 52, खैरपुर में 30 ऐं मीरपुर ख़ास में 28 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। वॾे वज़ीर जो चवणु हो त शिकारपुर में 23, ॼामशोरो में 12, नौशरो फिरोज़ ऐं सांगड़ में 8, टंडो मोहम्मद खान में 7, दादूअ में 5, नवाबशाह ऐं सिजावल में 3, जेकमाबाद ऐं कंबर में 2, कशमोर, टंडो अलहयार ऐं ठटे में 1 नओं केस ज़ाहिर थियो आहे। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त सिंध में 24 कलाकनि दौरान कोरोना सबब वधीक 23 ॼणा फौत ऐं 2262 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह पंहिंजे जारी कयल वीडियो बयान में चयो आहे त वधीक 23 मरीज़ फौत थियण खां पोइ फौतियुनि जो अंग वधी 816 थी वियो आहे। मुराद अली शाह चयो आहे त 24 कलाकनि दौरान 1081 कोरोना टेस्ट कया विया, जिन मां 2262 ॼणनि जी रिपोर्ट पॉज़िटिव आई आहे, जंहिं बाद सूबे में वायरस मुतासिरनि जो मजमूई अंग 51,518 थी वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वधीक ॿुधायो आहे त 2262 नवनि केसनि मां 1517 केसनि जो तालुक़ कराची सां आहे। लाड़काणे में 106, हैदराबाद में 86, सखर में 55, घोटकीअ में 52, खैरपुर में 30 ऐं मीरपुर ख़ास में 28 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। वॾे वज़ीर जो वधीक चवणु हो त शिकारपुर में 23, ॼामशोरो में 12, नौशरो फिरोज़ ऐं सांगड़ में 8, टंडो मोहम्मद खान में 7, दादूअ में 5, नवाबशाह ऐं सिजावल में 3, जेकमाबाद ऐं कंबर में 2, कशमोर, टंडो अलहयार ऐं ठटे में 1 नओं केस ज़ाहिर थियो आहे।